बलोचिस्तान में बोर तो खत्म थी वही पर बोर जो पानी निकाल न थी सघियो जंहिं करे केतिरा ई ॻोठ हिन वक़्त बि पाणी हेठि ऐं रस्ता पाणीअ में ॿुॾल आहिनि। पर बलोचिस्तान जे आपाशी खाते पारां पाणी खे निकाल करण जो को बि प्लान साम्हूं अची न सघियो आहे। बलोचिस्तान में आयल बोर्ड खे 3 महीना मुकमल थी चुका पर जाफराबाद ऐं झलमक्सी ज़िलनि जे केतिरनि ई इलाइक़नि में पाणी निकाल थियण जो नालो ई न पियो खणे। उन मां पाणीअ जे कुझु हिसे खे वहुकिरो आहे, बाक़ी वहुकिरे खां छिॼी वियल पाणी ढंढुनि जे सूरत में बीहजी चुको आहे, जंहिं करे हज़ारें एकड़ ज़मीन पाणी हेठि आयल आहे। पाणी आयो हिते बसि घर दर अन्न माल इहो वॾो तकलीफ़ में आहियूं। रस्तो बि हिनमहिल ताणी न आहे। हाँ वॾो तंगी आहे। हिकिड़ो घर बि साबित न हूंदो जेको पको हुयो मस्जिद उहो बतो उन में बि तक़रीबन 4 फुट जो पाणी हुयुसि। राति जो अचे पाणी वियो आया ॿेड़ी वारा असांखे चवां निकिरी हलो, असां चयोसीं हाणे हिते ट्रपर टाड़ी पिया आहिनि, हे बि लुड़ी वेंदा। से रास्ता बंद थी विया, पाणी ओचितो अचानक अची वियो, जबलनि जो पाणी बरसाति करे रस्ता बस्ता कुझु न थियो, सिर्फ़ अची विया अन्न धन इहे पुसी आहे ॿेड़ा ठाहे इन्हनि ते सिर्फ़ कढी राशन आणीनि था। 1000 मण जो नुक़सान ही ॾिसे त साम्हूं लॻल पियो आहे। ज़िलो जाफ़राबाद सॾे थो असीं बलोचिस्तान ॾिसी हे अञा ताणी मुल्क सॼो ढंढ लॻल आहे। गैराबादी हे अञा एतिरो नुक़सानु या आबादी जो कोई सिस्टम बि न आहे। सभु ड्राई पिया आहिनि। घर दर सॼा ॾिसनि साम्हूं सॼा ड्राया पिया आहिनि। 8 घर आहिनि, सॼो ॻोठ हो न, हे सॼा खोला लॻा पिया आहिनि। हो हिते अन्न मौजूदु हिते कयोसीं अन्न इहो हिते नुक़सानु एतिरो थी वियो। ओचितो साईं सफ़ा 13 फुट पाणी हुयो, 12-13 फुट पाणी हुयो भाई, कढण जो बि न। हिते बि पोइ ॿेड़ा इहे बोतलनि मोकिलिया, वरी पोइ हथ जो ॿेड़ा ठाहे हिननि ते कुझु ॿार कढिया सामान दामान हाणे ताणी बि ज़लील लॻा पिया आहियूं। अच्छा हाणे हिते न मोटरसाइकिल आहे न सवारी आहे न, सिर्फ़ु इन ते राशन बाशन बड़ी बीमारी बि ॿेड़े ते राशन आणियूं था कयूं था ॿेड़े ते। वॾो टाइम लॻंदो हूंदो त कलाक साईं हिते कलाकनि जा कलाक सुबुह जो निकिरूं था, मंझंदि थी थो वञे, रोड मंझंदि जो मोटंदो राति पइजी वेंदो रस्ते जे अंदरि ई। हे साईं हिते भाई कोट मक्सी आहे, हीअं त ढंढ ताणी मुर ताणी फिरी ढंढ में पए थो, हमल ढंढ चवनि था, हेॾे वञे थो फिरंदो 3 किलोमीटर में ही पाणी बीठो आहे अञा ताईं। हिते साईं हिते हैदराबाद ज़िलो सॼो वॾो की नज़र ई नथो पए। मोटरसाइकिल खे सवारी बि घंटो पंधु वठंदो। हाणे इहो मुल्क सॼो पाणी हेॾो ॾिसंदा आहियो, हेॾे अधु घंटे जो सफ़र आहे, असां त पंधु त कम से कम 2 घंटा 3 था वठूं पाणीअ। बलोचिस्तान जे बैरून वारे इलाइक़े में जाफराबाद ज़िले जे यूनियन काउंसिल बागहेड ऐं झलमक्से ज़िले जी सैफ़ाबाद वारी साइड ते हिन वक़्त बि 2 खां 2.5 फुट पाणीअ जा वहुकिरा जारी आहिनि, जॾहिं त जाफराबाद ज़िले जे गंदाखा तालके ऐं झलमक्सी ज़िले जे कोटमक्सी तालके अंदरि चुखीअ खां चौकी जमालीअ ताईं 15 किलोमीटर वेकिरी ऐं 50 किलोमीटर डिघी पट्टीअ में पाणी बीठल आहे, जंहिंखे निकाल करण लाइ बलोचिस्तान हुकूमत के बि उपाउ न वरिता आहिनि। ॿोॾि दौरान जाफराबाद जी यूनियन काउंसिल बागहेड ऐं यूनियन काउंसिल नौशकी जदीद सख़्तु मुतासिर थियूं, जंहिंखे नाड़ी बैंक ऐं गंदावा मां आयल पाणीअ सिधो हिट कयो, जंहिं करे सैफ़ाबाद केनाल जा कपर 2 किलोमीटरनि ताईं पाणीअ मुकमल तौर ते लोड़े छॾिया। सर हे जेका ॿोॾि हुई न, बसि अलाह बचायो, हे ॿोॾि न हुई शामत हुई। वॾो तूफ़ानी पाणी हुयो, मतिलबु जेको जेठ जो पाणी आयो न त कंहिं शइ जी बि ख़बर न पई पए माण्हुनि खे, त सिर्फ़ु सिरनि जी परेशानी थी हालात हाणे सिर बचाए। पोइ बसि महिरबानी कई तो तारे खान वारनि जा ॿेड़ा हा, उन्हनि ते असां बचा ॿार कढी वियासीं। बाक़ी अन्न इहो ॾिसो था पाण, बाक़ी ॿियो बचण जो जेको आहे सो इम्कान घटि हुया। हर को वणनि में को काथे घरनि जो त निशान न। 16 फुट तक़रीबन चवनि था जहाज सर्वे करियो, 15.5 फुट चवनि था हेलीकॉप्टर सर्वे करे वियो आहे, सरकार जी ॻाल्हि आहे। त एतिरो पाणी उहो हे ढोरो आहे। हे अञा हले थो पाणी, अञा निकिरी बि कुझु हुयो आहे, कुझु हले थो, अञा बुॾा पिया पाणी सही मथे होसि, असां खां मथे ॿुॾल पिया, अॻवाड़नि ते थलनि ते ॿुॾूं पिया। बसि इहो थले ते रिड़की टुॿी सुबी निकिरी पियासीं, कुझु अधो गा बि ज़्यानी थियो, कुझु न थियो, ईअं कढी वियासीं। सही पाणी हिते तक़रीबन 14 फुट जो हुयो, अञा मथे हुयो अंदाज़ो। पोइ पाणी आयो, असांजा घर बर किरी पिया, पोइ असां वटि हिकिड़ो थलड़ो हुयो, पोइ चढ़ी उन ते वेठासीं। पर उन ते वेठासीं, पाणी असांखे उते बि कोज़ो करे वियो। माशाअल्लाह हिकिड़ो राति चढ़ी आयो, ॿिए राति ते वरी लही वियो। पर माशाअल्लाह हिन वक़्तु ताणी पाणी हले थो, पर माशाअल्लाह घर बर छॾे वियो। मिट थोरो सुको आहे, पर घर बार सभु घरनि में हुयो या निकिरी ॿिए हंधि वेठा हुआ? असां सही घरनि को छॾे वियासीं, घर ई किरी विया, ॿिए हंधि वञी थले ते वेठासीं। काथे पको जाइ हुयो, थले ते चढ़ी आयो, त पोइ असांजो इरादो हुयो असां हिन पके जाइ ते चढ़ी वेंदासीं मथे, उन ते वञी वेहंदासीं। बसि अलाह अमान ॾिनो, पोइ असां ॾे बि ख़ैरु थी वियो, पाणी बि थोरो लाथ करे वियो, पोइ परदो असां ॾे बि थी वियो। हाणे मनहण में वेठा आहियूं, काथे टेंट न आहे त बसि ईअं मथां छा ॾेई। सियारो पियो अचे, सीउ पिया अचनि। सही सियारो त पाल बाल ॾींदासीं, मनहद न ठाहींदासीं, उनखे वरी उस पास छपरी ॾेई वेंदासीं। बलोचिस्तान मां ई ईंदड़
हिरदीन ड्रेन के मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻा ऐं बाग हेड वटां खीरथर केनाल के एक रिलीफ कट पिणु ॾिनो वियो, पर बलोचिस्तान आपाशी खाते पारां बोर्ड ख़त्म थियण बावजूद उहे घारा ऐं रिलीफ कट बंदि करण जो हिन वक़्त ताईं कमु शुरू न कयो वियो आहे। हिरदीन ड्रेन जे मुसलसिल तार वण तोड़े जेकबाबाद जे 14 यूनियन काउंसिलनि में गदियल पाणीअ खे रस्तो मिलण बैदि बाग हेड जे बैरून में ॿीहर पाणीअ में वाध थियणु शुरू थी वई आहे। ॿिए पासे बलोचिस्तान जे नयनि ऐं नदियुनि मां अञा ताईं पाणीअ जे पहुचण जो सिलसिलो बि हलंदड़ आहे, जंहिं करे सैफ़ाबाद खां बाग हेड ताईं विच वारी 50 किलोमीटरनि जी पटीअ में केतिरा ई नंढा वॾा ॻोठ पाणीअ हेठि ऐं उन्हनि ॻोठनि जा रस्ता हिन वक़्तु बि ॿुॾल आहिनि। नतीजे में न त मुतासिरनि जी पंहिंजनि अजनि ॾांहुं वापसी मुमकिन थी सघी ऐं न वरी फ़सुल जे पोखीअ जी उमेद बची सघी। पाणीअ ठहियल ॻोठाणा पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं पहुचण लाइ केतिरा ई कशाला कढनि था। उन्हनि जो अंदाज़ो तॾहिं थियो जॾहिं KTN न्यूज़ जी टीम पाणीअ वारा पेचरा पार करे मुतासिर ॻोठनि में पहुती। उन्हनि ॻोठनि में पहुचण लाइ ॻोठाणनि वटि खट ऐं ड्रमनि वसीले ठहियल मामूली ॿेड़ीअ खां सवाइ को बि ज़रियो कोन्हे। खेनि पाणी ऐं पथरेले नुमा रस्तनि तां पहिरें पंधु वञिणो पवे थो। किथे ॿेड़ीअ जो सहारो त किथे हिक ॿिए खे सहारो ॾेई सिम शाखूं क्रॉस कनि था ऐं सॼो ॾींहुं संदन पंध में ई पूरो थी वञे थो। पाणी साईं घणो हुयो? 16-17 फुट हुयो। मथे पाणी हुयो, हे कंहिं पते सॼो बुॾी वियो। घर दर सभु ड्रही पिया। नुस्खा टप टाड़ी खट मटई माल दाल सभु विया लुड़ी। ते तक़रीबन ईअं सम्झ क़यामत जो मंज़र हुयो। तक़रीबन 18-19 फुट पाणी मथे हुयो। असांजो जेको थलो आहे कैंप जो 20 फुट मथे आहे, इन जे मथां पाणी चढ़ियो जी। तक़रीबन 1.5 फुट खनि मथे इन जे थले ते पाणी हुयो। घणा घर हिते ड्रही आहे, छा नुक़सान? हिते तक़रीबन असांजा 30-40 घर हुया हारनि जा, जेके उहे ड्रही पट थी विया आहिनि। हिते साईं पाणी एॾो आयो, ज़रे गॾ बि 20-25 फुट पाणी आयो हिते। न जा बता न काश न माल सभु लुड़ी विया। वरी उन्हनि खां बाद एॾो ख़ौफ़नाक पाणी, एॾो ख़ौफ़ फिल्मनि में न हूंदो आहे, एॾो ख़ौफ़नाक पाणी हुयो। एॾो वॾो आवाज़ हुयो, शूकट हुयो बाक़ाइदे, वहकुर हलेसि पियो, खटा वञनि पिया, सभु शइ असां ड्रिजूं पिया। क़ुर शरीफ़ खणी पंहिंजो साह बचायासीं। रिक्वेस्ट इहो आहे हुकूमत खां, इरीगेशन खां, त पंहिंजो साफ़ पाणी खीरथर नहर में छॾनि, ताकी ईंदड़ फसल जेके अचे थो असांजो रबी, उहो बहितरीन तरीक़े सां थिए। जंहिंजी तव्हां ॻाल्हि कई कारो पाणी, कारेज़ जे करे कारो पाणी हुनखे चए थो वञे, उहो बेसिकली अच्छो फ़ाइदेमंद पाणी हूंदो आहे, सुठो पाणी। केतिरनि इलाइक़नि में इहे ॿीहर जेके आहिनि उन आबशार हली पिया आहिनि? ये काफ़ी इलाइक़नि में हली पिया आहिनि। बोलान में हलिया आहिनि, जेको मूल आहे उनखे चुटो कंदा आहिनि। उनमें एरिया हिकिड़ो सुठो हिकिड़ो पॉइंट आहे घुमण जे हवाले सां बि। उते पाणी माना अॻे चुटोक बिरोकी जो लफ़्ज़ आहे, माना कतरा किरण, हाणे उहो ट्रिमण, हाणे उहो चुटोक माशाअल्लाह हिकिड़ो माना नेसारनि जे लेवल ते हलनि था। तमामु वधी वियो आहे पाणी। बोर्ड ख़त्म थियण बावजूद इहो पाणी किथां अचे थो, इहो ख़ुदि हिकु वॾो सवाल ऐं इभ्यास जोॻो कमु आहे। छाकाणि त ॻोठाणनि जो चवणु आहे त ताज़नि बरसातनि ऐं ॿोॾि खां पोइ जाबलू पटीअ में सालनि खां बंदि पियल आबशार ॿीहर वही पिया आहिनि। कैमरामैन मोहसिन गुल पठान सां गॾु सरकस सदायो, KTN न्यूज़, सैफ़ाबाद, बलोचिस्तान।